नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ 2 मेल का ख़बर ॾींदा हलूं त डिग्री यूनियन काउंसिल सूफ़न शाह में चेयरमैन रईस ज़नवन खान नोनहाणी ऐं यूनियन काउंसिलर मीर फ़तेह खान टालपुर में यूसी चेयरमैन मीर शारिक खान टालपुर जी हिदायत ते सेक्रेटरी अर्जन दास यूसी जे ॻोठनि सूफ़न शाह, सूफ़ियाबाद, अंबमोरी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में काउंसिलर सलाउद्दीन दिलावर जुणेजो, वॾेरो जान मोहम्मद ऐं ॿियनि सां गॾु घर घर वञी माण्हुनि में कोरोना वायरस खां बचाव बाबति जागृता मुहिम हलाई साबुण विरहाया। इन मौक़े ते हिननि अवाम खे कोरोना वायरस बाबति जागृता ॾींदे चयो त सिंध हुकूमत तरफ़ां अवाम खे 3 ॾींहंनि ताईं पंहिंजे घरनि ताईं महदूद रहण जी अपील कई वई आहे। सिंध हुकूमत सां ताउन करे कोरोना जे वबा खे शिकस्त ॾियो ऐं साबुण सां हथनि खे बार बार चङे रीति धोइण जी आदत विझो। घणे रश वारी जॻह ते वञण खां परहेज़ करियो ऐं तबियत ख़राब थियण जी सूरत में कंहिं सुठे डॉक्टर खे तबियत ॾेखारियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।